अस्सलाम वालेकुम। अवां मुझे यूट्यूब चैनल ॾिसी रहिया आहियो। मुंहिंजो नालो माशूक अली आहे। 8 फरवरी ते पाकिस्तान में 5 करोड़ खां वधीक जेके माण्हू आहिनि उन्हनि पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु कयो ऐं वोट कास्ट कयो ऐं वॾे तादाद में जेको आहे त सिंध खां अलावा जेका ॿिया सूबा आहिनि, पंजाब आहे, केपी आहे, उते जेको आहे त वॾे तादाद में जेके माण्हू निकिता ऐं उतां जा जेके फुटेजिस जेके ठहिया आहिनि उहो जेको हिकिड़ो तारीख़ जेको उन्हनि रक़म कई आहे। उतां जे माण्हू निकिरी करे ऐं बलूचिस्तान में जेके हालतूं हुयूं उते जेको आहे त टर्न आउट तमामु घटि रहियो ऐं सिंध जे ख़ासि तौर ते अगरि कराची खां अलावा जेके ॿिया जेके इलाइक़ा आहिनि, कराची में बि उहो टर्न आउट न रहियो जेको अंदाज़ो लॻायो वञे पियो। ऐं उन खां अलावा जेका असांजी ॻोठ जेका सिंध आहे, देही सिंध आहे ऐं इंटीरियर जंहिंखे असां चवंदा आहियूं, अंदरूनी सिंध आहे, त उते बि जेको आहे टर्न आउट जेको आहे तमामु घटि रहियो। ऐं असां पाण जेको आहे 8 फरवरी ते जेको आहे तमामु पंहिंजे ज़िले ख़ासि तौर ते जेको आहे असांजो ज़िलो कंबर शदाद कोट जंहिंसां तालुक़ु आहे, उते जेको आहे पोलिंग बाय पोलिंग जेको असां विज़िट कईसीं, टर्न आउट तमामु घटि रहियो, पर नतीजा ॾाढा दिलचस्प अची विया आहिनि। ऐं ॿी वॾी ॻाल्हि इहा आहे त 8 फरवरी ते चूंडूं जेके थियूं शाम 5 बजे पोलिंग जो टाइम ख़तमु थियो ऐं उन खां पोइ जेको आहे पोलिंग बाय पोलिंग जो जेको रिज़ल्ट अचण में को एतिरो टाइम न लॻणु खपंदो आहे, छो जो हर हिकु पोलिंग जो जेको रिज़ल्ट आहे उहो जेका ॻणप जेका थिए थी अधु खां मुनो कलाकु या कलाकु या 1.5 कलाक या 2 कलाक या ईअं खणी चइजे राति 12 बजे ताईं जेको आहे त कंहिं बि सूरत में आर ओ ऑफिस में उहो रिज़ल्ट पहुची सघे पियो। पर मजमूई तौर ते जेको आहे 8 फरवरी ते जेके चूंडियूं थियूं आहिनि उन जा नतीजा अॼु 10 तारीख़ ते हिन महिल जेको मां इहे वीडियो रिकॉर्ड करे रहियो आहियां, हिन महिल ताईं बि जेको अञा नतीजा पहुते आहिनि ऐं हिन महिल ताईं जेको आहे उहा ॻणप ऐं जेको नतीजा ठहण जो सिलसिलो जारी आहे। ऐं पूरी दुनिया में पाकिस्तान जे इलेक्शन कमीशन जे मथां न सिर्फ़ु आङुरियूं खॼनि पियूं, पर जेका पाकिस्तान गवर्नमेंट जेका आहे, मौजूदा जेका निगरान गवर्नमेंट आहे, उन जे मथां बि जेको आहे सवालिया निशान आहे। मजमूई तौर ते जेके असांजी क़ौमी असेंबली जूं सीटूं आहिनि, 266 जेके सीटूं आहिनि, उन्हनि में जेको आहे त 250 जेके सीटूं आहिनि उन्हनि जो नतीजो अची चुको आहे। ऐं हैरान कंदड़ जेके फिगर्स आहिनि उन में जेके आज़ादु उमेदवार जिन खे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जेको आहे त उन्हनि जी जेको आहे त हिमायत याफ़्ता जेके माण्हू हुया, जॾहिं चूंड निशान खां खसियो वियो, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो को बि उमेदवार पंहिंजी वर्क मुहिम न पियो हलाए सघे, त इमरान ख़ान पारां पंहिंजे जेके उमेदवारनि खे आज़ादु उमेदवार तौरु मैदान में लाथो वियो। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त मुल्क जी पहिरीं इलेक्शन ऐं पहिरियों जेको आहे त इहे नतीजा आहिनि त हैरान कंदड़ आहिनि। हिकु उहा जमात जंहिंजो जेको आहे चूंड निशान जेको आहे कोन्हे, उहा जमात जंहिंखे जेको आहे त पार्टी जेको आहे सपोर्ट कोन्हे, उहा जमात जंहिंखे वर्क मुहिम हलाइण जो जेको आहे त मतिलबु सहूलियत कोन हुई, उहा जमात जंहिंजी का कैंपेन कोन्हे, जिन जूं तकरीरूं कोन्हनि, जिन जा ख़र्च कोन्हनि, ऐं उन जेको आहे त वॾे तादाद में सीटूं खॼियूं आहिनि। ऐं 250 सीटुनि में हिन वक़्तु ताईं सरे फ़हरिस्त जेके आज़ादु उमेदवार आहिनि, जेको आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा जेके हिमायत याफ़्ता उमेदवार आहिनि, उन्हनि जो तइदादु 98 आहे, जॾहिं त पाकिस्तान मुस्लिम लीग नून जिन जे लाइ जेको मशहूरु आहे, साड़ी गल हो गई है, मुस्लिम लीग नून जेको आहे त उन्हनि 71 सीटूं कढियूं आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी 52 सीटूं कढियूं आहिनि, MQM पाकिस्तान जेको आहे उन 17 कढियूं आहिनि, उन खां अलावा पाकिस्तान मुस्लिम लीग आहे उन 3 कढियूं आहिनि, इस्तेहकाम पाकिस्तान पार्टी जहांगीर तरीन जेको आहे उन हिकिड़ी कढी आहे, ऐं JUIF जेको आहे उन 2 कढियूं आहिनि। ऐं उन खां अलावा हाणे सूबाई जेके सीटूं आहिनि उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त सूबाई सीटुनि ते सभ खां वॾो सूबो असांजो पंजाब आहे, जंहिंजूं सूबाई जेके सीटूं आहिनि टोटल 296, उन मां 295 जो जेको रिज़ल्ट अची चुको आहे, अञा हिकिड़ी जो जेको पोइते रहियल आहे। ऐं उन में सरे फ़हरिस्त हिन वक़्तु ताईं जेको इलेक्शन कमीशन जेके नतीजा ॾिना आहिनि उन में पाकिस्तान मुस्लिम लीग नून 130 सीटूं खणी सरे फ़हरिस्त आहे। ऐं ॿिए नंबर ते जेके आज़ादु उमेदवार आहिनि, जेके पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा जेके हिमायत याफ़्ता उमेदवार आहिनि, उहे जेका जेके माण्हू आहिनि 127 जेको सीटुनि सां ॿिए नंबर ते आहिनि, ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी पार्लियामेंटेरियन जेको आहे त उहे 10 सीटुनि सां, ऐं जॾहिं त काफ लीग जेको आहे त 8 सीटूं खयूं आहिनि, ऐं इस्तेहकाम पाकिस्तान पार्टी जेका आहे उन 1 खई आहे, ऐं तहरीक लबैक पाकिस्तान उन बि 1 सीट खई आहे। ऐं उन खां पोइ ॻाल्हि कंदासीं सूबा सिंध जी, त सूबे सिंध में टोटल 130 सीटूं आहिनि, मजमूई तौर ते उनजो मुकमिल जेको रिज़ल्ट ॾिनो वियो आहे, ऐं उन में जेको आहे त सभिनि खां सरे फ़हरिस्त जेका जमायत आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी पार्लियामेंटेरियन, उन 84 सीटूं खयूं आहिनि। ऐं पहिरियों दफ़ो जेको आहे सभ खां वॾी सीटूं खणंदड़ जेका पार्टी हिन वक़्तु सिंध में पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे। ऐं मां तव्हांखे यादि ॾियारींदो वञां त काफ़ी ॾींहं अॻु में जेको आहे त इहा असां पेशनगोई कईसीं त सिंध में मजमूई तौर ते मुकमिल जेका आहे सीटूं तमामु जूं तमामु सीटूं आहिनि उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी खे ॾिनियूं वेंदियूं। ऐं हालांकि
सिंध जी ॻाल्हि अगरि कजे त सिंध में जेको टर्न आउट हुयो तमामु घटि रहियो आहे। उहो जेको आहे तक़रीबन 30 खां 32% जेको टर्न आउट रहियो आहे। उन जे बावजूद बि जेके उमेदवार आहिनि ऐं जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी खां माण्हू सख़्तु नाराज़ हुया, वॾे तादाद में जेको आहे त जेको वोटर हुयो उन्हनि खां जेको आहे नाराज़गी जो इज़हार करे पियो। पर जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मुख़ालिफ़ उमेदवार हुया, जिन जूं वर्क फ्रॉम जेके ॾिसूं पिया त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उमेदवारनि जूं ज़मानतूं ज़ब्त थी वेंदियूं, पर जे खटींदे खटींदे जेके मुख़ालिफ़ हुया रिज़ल्ट अचणु बंदि थी विया। उन खां बाद में सुबुह जो नतीजा ज़ाहिर कया विया त मजमूई तौर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जो उमेदवार तमामु सीटुनि ते कामयाबु थी चुका हुया। ऐं उन में MQM पाकिस्तान आहे, उहा जेको आहे 2 नंबर ते आहे, 28 सीटूं उन कढियूं आहिनि। आज़ाद उमेदवार जेके आहिनि उन्हनि 14 कढियूं आहिनि। ऐं ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस GDA जेको आहे उन 2 कढियूं आहिनि। जमायत इस्लामी आहे उन बि सीटूं 2 कढियूं आहिनि। ऐं 84 सीटूं कढंदड़ पाकिस्तान पीपल्स पार्टी खे मखसूस जेके सीटूं आहिनि उहे 20 हिन खे मिलणियूं आहिनि ऐं अक़लियती 6 सीटूं उहे बि हिन जे हिसे में ईंदियूं। ऐं जेको आहे पहिरियों दफ़ो जेको आहे 100 सीटुनि खां वधीक सीटूं रखंदड़ ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका आहे सिंध में पंहिंजी हुकूमत ठाहींदी। ऐं ॿियनि सूबनि जी ॻाल्हि करण खां पहिरियों अगरि ॻाल्हि कयूं, असां जेको मजमूई तौर ते सिंध में जेको रेशो रहियो तमामु घटि रहियो। ऐं उन में जेका नालो जेके आहिनि वॾा वॾा नाला आहिनि। अयाज लतीफ़ अली जो आहे ऐं जेको उहे लीडिंग जेको आहे उमेदवार हुया। सायरा बानो आहे लीडिंग उमेदवार हुया। ज़ैन शाह आहे लीडिंग उमेदवार हुया। GDA जा उमेदवार जेका त ज़ुल्फ़कार मिर्ज़ा जेके उहे लीडिंग उमेदवार हुया, उहे सभु हाराए विया। उहे उमेदवार फ़तेयाब थिया आहिनि जिन खां माण्हुनि खे सख़्तु नफ़रत हुई। जेको इलेक्शन कैंपेन हलाइण खां जेको आहे त खुटल हुया, आम माण्हू में वञण जी उन में सघ न हुई। कंबर शदाद कोट ज़िले जी अगरि स्पेसिफिक ॻाल्हि कयूं, कंबर शदाद कोट ज़िले में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे 2 टकनि ते सख़्तु मुक़ाबिलो हुयो। पर हिन वक़्तु जेका पोज़ीशन आहे उहा त जेको आहे रिज़ल्ट में त ॾेखारी कोन वई आहे। ऐं पहिरियों दफ़ो कंबर शदाद कोट जो तक आहे PS 14, जंहिंमें मज़बूत उमेदवार पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मीर नादिर मक्सी, उन जे साम्हूं जेको आहे GDA जो उमेदवार हुयो मीर मुज़फ़र बिरोई, जंहिंजे लाइ जेको आहे चयो वञे पियो त जेको आहे त उहो उन जो कंहिं बि हिसे सां उनजो मुक़ाबिलो करण जी सघ कोन थो रखे। 40 पोलिंग स्टेशन जो नतीजो अचण खां बाद में मजमूई तौर ते 157 पोलिंग स्टेशनूं आहिनि PS 14 में। 40 पोलिंग स्टेशन नतीजो अचण खां बाद में रिज़ल्ट रुकिजी विया। ऐं फॉर्म 47 जेको आहे उहो सुबुह जो कढियो वियो त इलेक्शन जेको आहे कमीशन पारां जेको आहे त नतीजा जेके ज़ाहिर कया विया उन में जेको आहे त 38,000 खां वधीक जेको आहे त वोट MPA मीर नादिर ख़ान मक्सी जेको आहे त खणी कामयाबु थी वियो आहे। ऐं जॾहिं त GDA उमेदवार जेको लीड कंदो पियो अचे, नतीजा रोके करे सुबुह जो जेको RO पारां जेको आहे त जेको फॉर्म 47 आहे नतीजनि वारो उहो कढियो वियो। उन में जेको आहे ॼाणायो वियो त 20,000 ऐं कुझु सव वोट खणी GDA उमेदवार 2 नंबर ते रहियो आहे। अहिड़ी तरह कंबर में जेको आहे त मोहम्मद अली हकड़ो जेको आज़ादु उमेदवार आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो हिमायत याफ़्ता, ऐं जेका मजमूई तौर ते जेके रिज़ल्ट अचनि पिया सरदार ख़ान चांडियो खे कई हिसा पोइते छॾियूं अचे पियो। बुरहान ख़ान चांडियो PS 17 ते ऐं GDA जो उमेदवार आहे जावेद कोकर, उहो उनखे जेको आहे त हज़ारनि जी लीड सां जेको आहे त अॻिते निकितो पियो वञे। उनखे जेको आहे रोकियो वियो ऐं जेको आहे त उन 25,000 वोट खणी जेको आहे उहो 2 नंबर ते रहियो, उहो हाराए वियो। ये जेके रिज़ल्ट आहिनि इहे जेको रोके करे मैनेज करे जेके ज़ाहिर कया विया ऐं जेको अवामी जेको रद्द अमल हुयो, जेको आम माण्हू जी जेको आहे त कावड़ हुई, जेको अवाम पारां जेको आहे जमहूरी तरीक़े सां जेको आहे त जेके हमेशह जेके इक़्तिदार में रहिया आहिनि, जेके नुमाइंदा हुया पाकिस्तान पीपल्स पार्टी जा, उन्हनि जे ख़िलाफ़ु हिकिड़ो जमहूरी एहतजाज हुयो जंहिंखे हिननि लताड़ करे हिननि जेको आहे त पोइते करे उन्हनि जे जेको आहे त हक़नि खे गुम कयो वियो, तलफ़ कयो वियो। हाणे ॻाल्हि कयूं था KPK जी टोटल जेके सीटूं आहिनि 113, उन्हनि में जेके आज़ादु उमेदवार आहिनि जेके पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा हिमायत याफ़्ता आहिनि उहे सरे फ़हरिस्त आहिनि। उन्हनि जेको आहे 91 सीटूं जेको आहे कढियूं आहिनि। ऐं उन खां बाद में 2 नंबर ते JUI आहे, JUI फे आहे, उन 7 सीटूं कढियूं आहिनि। ऐं ॿियूं कुझु पार्टियूं आहिनि इका दुका जेको उन्हनि कढियूं आहिनि। ऐं उन खां बाद में जेको आहे त 3 नंबर ते अगरि ॾिठो वञे त मुस्लिम लीग नून आहे, उन 5 सीटूं कढियूं आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी पार्लियामेंटेरी आहे, उन्हनि 4 कढियूं आहिनि। ऐं जमायत इस्लामी 3 कढियूं आहिनि। ऐं हिते बि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सरे फ़हरिस्त रही आहे। ऐं हाणे ॻाल्हि कयूं अगरि बलोचिस्तान जी, त बलोचिस्तान जा जेका 51 जेके सीटूं आहिनि, 51 मां हिन वक़्तु अॼु 10 फ़रवरी आहे। 10 फ़रवरी ते जेको आहे अॼु 45 सीटुनि जो रिज़ल्ट अची चुको आहे। अञा 6 सीटूं पोइते रिज़ल्ट मैनेज थिए पियो।
उन्हनि में पाकिस्तान पीपल्स पार्टी 11 सीटूं खणी सर फ़हिरिस्त आहे ऐं ॿिए नंबर ते मुस्लिम लीग नून जेको आहे उहा 9 सीटुनि तां ॿिए नंबर ते आहे। JUIF आहे उहा 8 सीटुनि तां ऐं जॾहिं त आज़ाद जेके उमेदवार आहिनि उहे 6 ऐं उन खां अलावा जेको आहे त 6 सीटूं खणी जेको आहे त चौथे नंबर ते। उन खां अलावा जेके ॿियूं कुझु जमायतूं आहिनि एका दुका हिकु सीटुनि सां उहे बि पोइ हिते जेको आहे त लिस्ट में शामिल आहिनि। पर सोचण जी ॻाल्हि इहा आहे त हिन महिल ताईं अॼु 10 जेको आहे त फ़रवरी आहे, हिन महिल ताईं जेको आहे त उहे फॉर्म 45 जेके आरओज़ वटि पहुता हुया उहे नतीजा कोन ठही सघिया आहिनि। ऐं उनखे अलावा ॿियो सोशल मीडिया ते जेका वीडियोज़ जेके वायरल आहिनि जंहिंमें जेको आहे त वॾे तइदाद में जेको आहे रैगिंग कई वई आहे, ठप्पा जेके हणनि पिया उहे काॾे वेंदा, उहे कहिड़े खाते में वेंदा। ऐं हिन वक़्तु जेको आहे त मर्कज़ में जेको तव्हां खिचड़ी जेका हिकिड़ी पचाइण जी कोशिशि कयो पिया, खिचड़ी हिकिड़ी जेका पचे पई, जेके आज़ाद उमेदवार आहिनि उहे कंहिं खाते में ई न आहिनि, उन्हनि जी कंहिं जेको आहे त पार्टी सां वाबस्तगी न आहे। ऐं वरी ॻाल्हि इहा आहे त पूरे दुनिया जी जेका मीडिया आहे, इंटरनेशनल मीडिया आहे, जेका उहा रिपोर्ट करे पई त हिन वक़्तु पाकिस्तान में लीडिंग जेका पार्टी आहे उहा पाकिस्तान तहरीक इंसाफ़ इमरान ख़ान आहे, जेको हिन महिल जेल में आहे, जेको बंदि आहे। जिनके जेल में रखिणो हुयो उन्हनि खे घुराए करे सहूलियतकारी जो किरदारु अदा कराए जेको आहे उन्हनि खे मालिकनि खे ई जेका ख़बर न हुई असां खटियूं था कोन था खटियूं। 9 फ़रवरी जी राति जिन जिन माण्हुनि विजुअल ॾिठा आहिनि त मॉडल टाउन में जेका जीअं मुस्लिम लीग नून जो जेको सरबराह आहे मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़, मियां शहबाज शरीफ़ आहे, मरियम नवाज़ आहे, उन समेत जेके बि जेका मुस्लिम लीग नून जा अॻुवान आहिनि उहे वेठा आहिनि। उन्हनि जे चेहरे ते मायूसी आहे। उन्हनि जेका तकरीर जेका उन्हनि जेका लिखी हुई उहा तकरीर बि न करे सघिया हुआ, छो जो उन्हनि पंहिंजा नतीजा ॾिसी चुका हुया त असां हाराए रहिया आहियूं। ऐं कल्ह ॾिसंदे ॾिसंदे नतीजनि में तब्दीली अची वई आहे। ऐं अॼु 10 फ़रवरी ताईं जेको आहे नतीजनि में जेको आहे त रिकॉर्ड तब्दीली अची वई आहे। उहे जेके हारायल माण्हू हुया जिन वञी सवड़ूं मथां वञी सुम्ही पिया ऐं जेको आहे त अंदरि ई अंदरि रोअनि पिया, उहे अॼु जेको आहे त जशन मल्हाए रहिया आहिनि। ऐं जिन जशन मल्हायो, जिनखे हक़ीक़ी तौर ते करोड़े माण्हुनि जिनखे वोट कयो आहे, तव्हां उन्हनि जो वोट चोरी करे जेको आहे त नतीजा मैनेज करे रहिया आहियो। पर इहे जेके नतीजा मैनेज थियनि पिया इन्हनि जा नतीजा बि सुठा कोन निकिरंदा। ऐं हिन महिल पूरी दुनिया जूं नज़रूं पाकिस्तान मथां खुतल आहिनि। ऐं जेका लीडिंग पार्टी आहे जंहिंजो सरबराह इमरान ख़ान आहे उहे हिन महिल जेल में आहे। ऐं जिनखे जेल में हुजणु खपे उहे जेका ॿाहिरि जशन ऐं हुकूमत ठाहिण जी जेके तयारियूं करे रहिया आहिनि। ऐं हाणे हिकु दफ़ो ॿीहर पाकिस्तान मथां जेको आहे हिकिड़े PDM-2 PDM-1 त तव्हांखे यादि हूंदी जेको आहे त 2022 में जेको आहे त इमरान ख़ान जी हुकूमत खे ख़तमु करण जे लाइ जेको आहे त PDM जेको आहे ठही वई, जंहिंमें 13 खां 14 जमायतूं गॾु थी करे जेको आहे त तहरीक इंसाफ़ जी हुकूमत खे जेको आहे त ख़तमु करे जेको आहे गॾु थियूं हुयूं, जिन पाकिस्तान जी मईशत जो, पाकिस्तान जी इकॉनमी, पाकिस्तान जी जेको आहे तरक़ी हुई उनजो बेड़ो ग़रक़ कयो हुयो। 16 महीना हुक्मरानी जो मज़ो वरितो ऐं बाद में उहे सभु हिक ॿिए खे गार-गन कंदा ऐं 2024 जे इलेक्शन में हिक ॿिए जे साम्हूं बीठा। हिकु दफ़ो ॿीहर PDM-2 रिलीज़ थियण वारी आहे, जंहिंजूं तयारियूं हलंदड़ आहिनि। सोशल मीडिया ते जेको आहे त माण्हू पंहिंजा तबसरा कनि पिया त वज़ीर आज़म पाकिस्तान डाउनलोड थी रहियो आहे, अनक़रीब उहो तव्हांजे साम्हूं पेश कयो वेंदो। ही कहिड़ो मज़ाक़ आहे? जमहूरी मुल्क पाकिस्तान सां करोड़े माण्हुनि जे जेको आहे त वोट सां कहिड़ो मज़ाक़ आहे? 8 फ़रवरी ते जिन माण्हुनि खे जिन रिजेक्ट कयो, तव्हां उन माण्हुनि खे 9 फ़रवरी ऐं 10 फ़रवरी ते वोट ॾेई करे तव्हां कामयाबु करे रहिया आहियो। तव्हां जमहूरी मुल्क पाकिस्तान ऐं पाकिस्तानी क़ौम सां जेको तव्हां मज़ाक़ करे रहिया आहियो, जेको उनजी मुस्तक़बिल सां तव्हां खेॾे रहिया आहियो, इन जा नतीजा सुठा कोन निकिरंदा। कंहिं बि सूरत में पाकिस्तानी अवाम इन खे पाण सां गॾु न खणंदी। ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जंहिं पंहिंजे सॼे इलेक्शन कैंपेन में मुस्लिम लीग नून खे जेको पंहिंजो निशानो बणायो आहे, उन खे जेको आहे त ॻाल्हायो आहे, अॼु उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका जमहूरियत जी दावेदार आहे, जंहिं पाकिस्तान खे जमहूरी आइन ॾिनो आहे, ताक़त जो सचश्मो अवाम जंहिंजो नारो हणंदा आहिनि, उहे अॼु मुस्लिम लीग नून सां इलाह करे हुकूमत ठाहिण जी तयारियूं करे रहिया आहिनि। शर्म जी ॻाल्हि आहे, सोचण जी ॻाल्हि आहे। ऐं उन अवाम खे बि सोचणु घुरिजे, उन माण्हुनि खे बि सोचणु घुरिजे जिन खे तव्हां वोट कयो आहे उहे मथे छा था करणु वञनि। तव्हांखे कहिड़ा कूड़ा दिलासा, कहिड़ा तव्हांखे ॾटा ॾेई तव्हां खां वोट वठी हाणे उहे जेको आहे त कहिड़ो रस्तो उहे अपनाइनि पिया, उहो हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे ॾिसण जी ज़रूरत आहे। ऐं हाणे तमामु जल्द जेको आहे त हीअ जेके कलाक आहिनि उहे जेको आहे त ॾाढा अहम आहिनि, हिन में डेवलपमेंट थींदी पई वञे, छो जो हे जेको कलाक आहिनि हिन कलाकनि में ई जेको आहे त इलाहक़
करिणो आहे, हुकूमत साज़ी करणी आहे, कहिड़े तरीक़े सां काॾे जेको आहे त दुनियूं केॾे वञनि पियूं, केॾे पखियुनि जी उॾाम थिए पई, उहे जेको आहे त ईंदड़ जेको आहे त कलाकनि में जेको आहे तइ थींदो। उन खां बाद में मुल्क में जेको आहे त लखे माण्हू सरापा एहतजाज आहिनि जिन जो वोट चोरी थियो आहे ऐं उहे जेको आहे त कराची में निकितल आहिनि, उहे जेको आहे इस्लामाबाद में निकितल आहिनि, उहे लाहौर में निकितल आहिनि, उहे जेको आहे त सिंध जे सभ खां पोइते पयल ज़िले कंबर शदाद कोट में जेके GDA जा उमेदवार आहिनि, उहे जेको आहे त जिन जो वोट जेको चोरी थियो आहे उहे निकितल आहिनि। उहे हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे रोडनि ते पंहिंजो जेको आहे जेको वोट आहे उन जो हक़ीक़ी रिज़ल्ट आहे उहो जेको आहे त घुरनि पिया। ऐं जेको तव्हां रिज़ल्ट मैनेज कयो आहे, जेको तव्हां वोट चोरी कयो आहे, उहो पंहिंजो हक़ीक़ी रिज़ल्ट घुरनि पिया। सो जीअं जीअं डेवलपमेंट थींदी तव्हांखे जेको आहे त आगाह रखियो वेंदो। मुंहिंजो यूट्यूब चैनल जेको आहे त आहे माशूक खोसो ऑफिशियल नाले सां, उनखे जेको आहे सब्सक्राइब कयो, बेल आइकन जो बटन आहे उनखे दॿायो ऐं मुंहिंजो सोशल मीडिया ते पेज आहे माशूक अली खोसो नाले सां, उनखे वधि खां वधि जेको फॉलो कयो, लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो त जेके अपडेट्स आहिनि तव्हां ताईं पहुचनि। ऐं नई अपडेट ताईं पंहिंजे मेज़बान माशूक अली खोसो खे इजाज़त ॾींदा। वॾी महिरबानी।